गुरु सत्संग जीओ, वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। जीअं त सत्संग जी धन धन श्री गुरु नानक देव महाराज उन्हनि जी पावन बाणी जपजी साहिब जी वीचार कंदे अॼु जपजी साहिब जी 29 पौड़ी जी वीचार करणी आहे। सो दास 28 पौड़ी में हिकिड़ी वेनती ज़रूरु कई त जपजी साहिब जी जेके 2 पौड़ियूं आहिनि 28 29 इहे जोगियुनि खे सम्झाइण जे लाइ आहिनि, पर जोगी सां गॾोगॾु उनजूं निशानियूं उनजा तरीक़ा तौर तरीक़ा सम्झाए करे आम इंसान खे बि सम्झाए था वञनि। सो अॼु 29 पौड़ी जी वीचार करणी आहे। 29 पौड़ी में जोगी जे भंडारे हलाइण जा तरीक़ा उन अनुसार साहिब फरमाइनि त चवनि था कहिड़े तरीक़े सां तोखे भंडारो हलाइणु घुरिजे ऐं भंडारे में तूं कहिड़ी शइ हलाए। सो साहिब फरमाइनि था भुगत ज्ञान दया भंडारण घट घट वाजे नाद। जोगी हमेशह भंडारो तयारु कंदा आहिनि, जेॾी महिल ओॾी महिल हिकु साज़ वॼाईंदा आहिनि ऐं उन्हनि जो भंडारो बि अलॻि क़िस्म जो हूंदो आहे, जंहिंखे प्रोफेसर साहिब सिंह चूरमा लिखनि था। चवंदा भुगत ज्ञान दया भंडारण घट घट वाजे नाद। भंडारण जो अर्थ आहे भंडारो वर्ताइण वारी। चवंदा भुगत ज्ञान, भुगत माना चूरमा जेको भंडारो तयारु थिए थो, ऐं जंहिं महिल उहो चूरमा प्रसाद तयारु थींदो आहे न ओॾी महिल हिकु नाद बि वॼाईंदा आहिनि, हिकु साज़ बि वॼाईंदा आहिनि। चवंदा ऐं जोगी परमात्मा हर हिकु जे हृदय में वेही करे पाण नाद वॼे थो। भुगत ज्ञान दया भंडारण घट घट वाजे नाद। चवंदा परमात्मा जो ज्ञान उनजी वीचार उनजी सिफ़त साला तुंहिंजे लाइ चूरमा हिकिड़ो प्रसाद हुजे, भंडारो हुजे। ऐं दया ईअं सम्झ तुंहिंजे अंदरि में दया हुजे। इहो छा आहे? उन दया खे चवंदा भंडारण। जीअं वर्ताइण वारी ॿार हूंदी आहे न, वर्ताइण वारो हूंदो आहे जेको भोग जोगियुनि खे जेको आहे जो प्रसाद चूरमा प्रसाद वर्ताए थो विराए थो। चवंदा दया तुंहिंजे लाइ ईअं सम्झे वर्ताइण वारी भंडारण हुजे। ऐं घट घट वाजे नाद, हर हृदय में परमात्मा जो नाद पाण ई वॼे थो। इहो तुंहिंजे लाइ हिकिड़ो ज्ञान आहे, हिकु वीचार आहे, सम्झाईंदा जोगी खे। उनखां बाद साहिबु चवंदा तूं कंहिं अहिड़े इंसान जे हुकुम सां नाल, तूं जेको आहे न पाण खे उनजे अॻियां निछावर न कर जेको अॼु आहे सुभाणे न हुजे। तूं उनजे आसिरे हल जेको परमात्मा, तूं भाव तूं उनखे नाथ सम्झ जेको पाण नाथ आहे पूरी सृष्टि जो। आप नाथ, आप नाथ। तूं परमात्मा खे नाथ सम्झ, पंहिंजो मालिक सम्झ। कंहिं इंसान खे मालिक न सम्झ जेको अॼु जे सुभाणे न हुजे। तूं परमात्मा खे मालिक सम्झ जेको आप नाथ। नाथी, नाथी जो अर्थ आहे नथ विझणु, काबू करणु। चवंदा जेकी सॼी सृष्टि जो कर्ता आहे, काबू कर्ता। आप नाथ नाथी सभु जाकी, सॼी सृष्टि जे पंहिंजे काबू में करे वरिती आहे। आप नाथ नाथी सभु जाकी। रिद सिद्ध अवरा साध, जेके जोग साधना करे तूं रिद्धियूं सिद्धियूं, जेके आमतौर ते ॿुधायो वेंदो आहे त रिद्धियूं सिद्धियूं प्राप्त करण खां बाद इंसान खे जेको आहे न ताक़त अची वेंदियूं आहिनि, जादू अची वेंदा आहिनि। चवंदा जेकर तो वटि जादू अची बि विया न त इहे अवरा साध आहिनि, परमात्मा को टोड़ण वारा स्वाद ज़ाइका आहिनि। परमात्मा जो स्वादु कहिड़ो आहे? उनजी रज़ा में राज़ी रहण इहो स्वादु आहे। ऐं रिद सिद्ध माना पंहिंजे हुकुम सां काई शइ चेंज करणु, पंहिंजा हुकुम हलाइणु। इहे चवंदा परमात्मा को टोड़ण वारा स्वाद थी रिद सिद्ध अवरा साध। उनखां बाद साहिब फरमाईंदा चवंदा संजोग, संजोग माना मिलाप, विजोग विछोड़ो। दोए कार चलावे, परमात्मा जी रज़ा परमात्मा जे हुकुम अनुसार इंसान हिते संजोग माना मिले थो, परिवार सां मिले थो, हिनखे शरीर मिले थो। हुन हिते जेको आहे न शरीर मिली करे पोइ परिवार सां संजोग करे थो, मिलाप करे थो, उनखे हिकिड़ो परिवार मिले थो। वरी विजोग, परमात्मा जी रज़ा में उनखे विजोग विछोड़ बि मिली थो वञे। भाव हिन दुनिया में पंहिंजा कमु करे हलियो थो वञे, गुज़ारे थो वञे। दोए ॿई शयूं कंहिंजे हथ में आहिनि? परमात्मा जे हथ में। कार चलावे, ॿई कमु हलाईंदो पियो आहे परमात्मा। संजोग विजोग दोए कार चलावे, लेखे आवे भाग। ऐं इंसान जेके लेखा, इंसान जेके कर्म करे थो उन कर्म अनुसार ई जेको आहे न उनखे दुख सुख भोगे थो। पर साहिब फरमाईंदा चवंदा जंहिं अगरि तूं परमात्मा जी रज़ा में राज़ी रहणु सिखी वए न, तूं हमेशह सुख में अची वञे। लेखे आवे भाग, परमात्मा जी रज़ा में राज़ी रहण, राज़ी रहण सां ई बंदे खे सुख मिलनि था।
जे अगरि बंदो परमात्मा को परे वञे थो न त उनखे दुख मिलनि था। इहे सॼा लेखनि जा चकर आहिनि। चए था लेखे आवे भाग आदेश से आदेश, जीअं 28 पौड़ी में अरदास करनि था, नमस्कार करनि था परमात्मा खे। चवनि था नमस्कार उन परमात्मा खे नमस्कार जेको आदि शुरूआत खां, अनिल जेको पवित्र आहे, अनाद अनाहत जंहिंजी काई शुरूआत न आहे, जंहिंजो कोई नास न आहे, जुग जुग हिकु वेस, जेको हर जुग में हिकिड़े ई वेस में आहे, उनमें कोई बि चेंजिंग न अचे थिए, उहो हिकु रस आहिनि हमेशह। वाहिगुरु जी का ख़ालसा, वाहिगुरु जी की फ़तेह।